नाज़रीन ठटो खां ख़बर शामिल कयूं पिया त सिंध मीडिया फोरम जे चेयरमैन वफ़ा अकरम अब्बासी पंहिंजे हिकु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस में गुफ़्तगू कंदे चयो आहे त असां मंशात ऐं जुर्म खां पाक मुआशिरे जा हामी ऐं पासदार हुजण बावजूदि ताज़ो ठटे जी पुलिस पारां मंशात ख़िलाफ़ शुरू कयल ऑपरेशन दौरान कुझु अज़ीम ग़लतियूं कंदे कानून हथ में खणी कानून जूं धॼियूं उॾाए पंहिंजूं नौकरियूं विञाए जेल वञण या कोर्टनि में उबतो टंगजण खां बचाईंदे संदन अखियूं खोलींदे संदन रहनुमाई ऐं आगाही लाइ खेनि सख़्त हिदायतूं जारी कंदे खेनि ॿुधाइण चाहियूं था त नंगर ठटे जे काज़ी पाड़े में तव्हां पारां मंशात फ़िरोश मोटू बलोच ऐं शरीफ़ मेमण जी गिरफ़्तारी लाइ जेको तरीक़ो इस्तेमालु कंदे शहर जे ॻुथियल आबादी पाड़े काज़ी पाड़े में क़ाइमु मंशात फ़िरोश मोटू बलोच जे घर में दाख़िल थी थिए नियाणियुनि ऐं मासूम ॿारनि मथां गैर इंसानी तशदुद कंदे संदन घरनि खे बाहियूं ॾियण सां गॾु ओड़े पाड़े ऐं रोड जे राहगीरनि मथां पुलिस गर्दी ऐं दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कंदे जेको ॾाढ ॾहकाओ ऐं बरबरियत जो मुज़ाहिरो कयो आहे त उन सां मुमकिन आहे त मंशात जो मुकमिल ख़ात्मो थी वेंदो। पर ॿिए पासे तव्हां पारां औरतुनि ॿारनि राहगीरनि मथां गैर इंसानी तशदुद ऐं पुलिस गर्दी कंदे घरनि खे बाहियूं ॾिनियूं आहिनि। उन महिल सां मुआशिरे में अदम तहफ़ुज़ ऐं बग़ावत जनम वठण सां गॾु तव्हां पारां खयल समूरनि गैर क़ानूनी क़दमनि सबबि तव्हां सभु पंहिंजूं नौकरियूं विञाए कोर्टनि में टंगिजी जेल जी हवा पिण खाई सघो था। इन करे खुदारा कानून हथ में खणी मुआशिरे में दहशत ॾहकाओ ऐं बग़ावत वारी फिज़ा क़ाइमु करण बजाए कानून जे दायरे में रहंदे तव्हां मंशात ख़िलाफ़ ऑपरेशन सदा जारी रखे सघो था।